अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, सिंध टीवी ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी कॾहिं हलंदो, फाइनल तारीख़ अॼु आउं तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। तफ़सीली ॻाल्हि ॿुधाइण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। त दोस्तों, सोप सीरियल ज़हर ज़िंदगी ड्रामे जो शेड्यूल 1 रिकॉर्डिंग ऐं कंप्यूटर एडिटिंग ॿई मुकमल थी चुका आहिनि। दोस्तों, सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो शेड्यूल 2 फरज़ंद मलिक उर्फ़ खजू जे डायरेक्टरी हेठि हली रहियो आहे। रमज़ान शरीफ़ जे महीने खां पहिरियां इहो शेड्यूल मुकमल थी वेंदो। पोइ सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो ॿियो शेड्यूल जो कंप्यूटर एडिटिंग बि शुरू कई वेंदी ऐं ईद अल फितर खां हिकु हफ़्तो पहिरें इहो ड्रामो सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों, सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो ईद अल फितर खां हफ़्ते अॻु हलाइण जी ख़ुशख़बरी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु कंदड़ फ़नी मज़ाहिया अदाकार हाशिम भट्टी पंहिंजे फेसबुक अकाउंट ते इहा ख़ुशख़बरी ॿुधाई। दोस्तों, असांजो अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो अगरि तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कयो ऐं अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे विज़िट कयो ऐं सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन खे आल ते सेट कयो। दोस्तों, हिन ड्रामे जे मुतालिक़ तव्हां दोस्तनि जा कहिड़ा राय आहिनि उहो असांखे कमेंट बॉक्स में लाज़मी ॿुधाइजो। त दोस्तों, हलूं था, इंशाल्लाह मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं असांखे दुआनि में यादि रखिजो।